मां सभई खैरियत सां हूंदा। मां सिकंदराबाद से ॾिस रहिया टेक्निकल सिकंदर सिंधी यूट्यूब चैनल। अॼु हिकु नई वीडियो में ख़ुशामदीद थो कयां। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त यूट्यूब चैनल वेरीफाई कीअं कजे ऐं यूट्यूब चैनल वेरीफाई करण जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। त वीडियो शुरू करण खां पहिरीं अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कयो, गॾु घंटी जे निशान ते क्लिक करे ऑल जे निशान ते क्लिक करे छॾियो त जीअं ईंदड़ अहिड़ा ई नया वीडियो मां ताईं सभु खां पहिरीं पहुचंदा रहनि। तव्हांखे वञिणो पवंदो मथां हेॾे पोइ ते वञो, तव्हां मथां जेकी पंहिंजी तस्वीर आहे प्रोफाइल तव्हां हिन ते क्लिक करे तव्हांखे हेठि वञिणो पवंदो। हेल्प एंड फीडबैक में तव्हांखे जेको हेठां हेठां नज़र अची रहियो आहे लास्ट में तव्हांखे हिन ते हणिणो आहे हेल्प एंड फीडबैक ते। हाँ कुछ इन तरह तो इंटरफेस नज़र ईंदो हूंदो। हाँ तव्हां मथां डिस्क्रिप्शन में लिखियल आहे, तव्हांखे हिते सर्च करिणो आहे वेरीफाई, बस वेरीफाई तव्हां लिखंदोसि त तव्हांखे लिखी ईंदो वेरीफाई यूअर यूट्यूब अकाउंट। जेको तव्हां मथां नज़र अचे पियो तव्हां हिन ते क्लिक कयो। हाँ कुछ इन तरह नज़र ईंदो हूंदो। हाँ हिते मां तव्हांखे ॾिसां थो यूट्यूब चैनल वेरीफाई करण जा कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। तव्हां हिते लिखियल ॾिसो था त यूट्यूब वेरीफाई कंदासीं त 15 मिंटनि खां वधीक वीडियो असीं हिन ते अपलोड करे सघंदासीं। ऐं ॿियो नंबर आहे त एड कस्टम थंबनेल असीं हणी सघंदासीं। ऐं टियों नंबर आहे असीं हिन लाइव वीडियो हलाए सघंदासीं। अगरि असांजो यूट्यूब चैनल वेरीफाई न थियल हूंदो त असां 4 शयूं कॾहिं बि नथा करे सघूं। वीडियो भी अपलोड नथा करे सघूं, 15 मिंटनि खां वधीक थंबनेल भी नथा आणे सघूं, लाइव स्ट्रीम भी नथा करे सघूं। उन खां बाद में चलो तव्हां मथां जेकी लिखियल आहे वेरीफाई, हिते जेको ब्लू नज़र अखरनि में नज़र पियो अचे तव्हां हिन ते क्लिक कयो। उन खां बाद में हाणे असीं अची वेंदासीं। हाँ तव्हांखे कुछ हिन तरह इंटरफेस नज़र ईंदो। मथां तव्हां हिते जंहिं मुल्क जा आहियो तव्हां पंहिंजो मुल्क सेलेक्ट कयो, पाकिस्तान आहे। उन खां बाद में तव्हां पंहिंजो नंबर लिखो, मोबाइल नंबर जेको बि तव्हांजे मोबाइल में हुजे तव्हां उहो लिखो। नंबर लिखे खां पोइ तव्हां हेठां जेको गेट कोड जेको लिखियल आहे तव्हां हिन ते क्लिक कयो। हाणे तव्हांखे हिते 6 अखरनि वारो मैसेज ईंदो। उहो मैसेज तव्हांखे हिते लॻाए ऐं सबमिट ते क्लिक करणो पवंदो। तव्हांजो नंबर वेरीफाई थी वेंदो। हाणे ॾिसो मथां तव्हां मूं वटि मैसेज पुॼियो आहे, तव्हां हिन मैसेज ते क्लिक कयो। उन खां बाद में तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो त हीअ मैसेज 209732 मुंहिंजो नंबर पासवर्ड आहे 209732। उन खां बाद में तव्हां सबमिट ते क्लिक कयो। फ़ोन नंबर वेरीफाइड, कॉन्ग्रेट्स योर फ़ोन नंबर हैज़ नाउ बीन वेरीफाइड। हाँ ॾिसो तव्हां मुंहिंजो फ़ोन नंबर वेरीफाई थी वियो। अॼु वीडियो कीअं लॻो कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं मुंहिंजे वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो में।